जीअं त नाज़रीन सॼे मुल्क जी अठुल में भी ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे ॾींहं जो ॾियारो वॾी अक़ीदत एतिराम सां मल्हायो पियो वञे। आला सुन्नत वल जमायत तरफ़ां मुख़्तलिफ़ चौंकनि खां राहबर चौक, अमरोटी चौक, रियाज़ चौक, स्टेशन रोड खां हज़ारनि जी तादाद में रैली कढी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पाक पढ़ियो पियो वञे। वधीक तव्हांखे बि ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जो इंतज़ाम बि सख़्तु कया विया आहिनि। कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। महबूबनि करीमनि जे आमद जो ॾिहाड़ो आहे ऐं असांजे हे ईमान जो हिसो आहे। असां हर साल पंहिंजे आका मदीने वारे साईं जे मीलाद जो ही जुलूस मुबारक कढी असां पंहिंजे इश्क जो सबूत पेश कंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बिल आलमीन असांजे मथां महिरबानी इनायत कई आहे जो पंहिंजो हबीब असांखे ॾिनई। ऐं रब्बिल आलमीन फरमाए थो जॾहिं मां तव्हांखे का नेमत ॾियां उन जो तव्हां शुक्रियो अदा कयो। हे जुलूस जे सूरत में असां रब जे हुज़ूर में शुक्रियो अदा कयूं था त मुंहिंजा मौला करीम तुंहिंजा करोड़े अहसान करोड़े महिरबानी जो पंहिंजो हबीब असांखे ॾिनई। असां हे असांजे ईमान इश्क अक़ीदे जो हिकिड़ो हे इज़हार आहे जेको असां महबूबनि करीमनि जो सॼे शहर पर अॼु ठुल शहर में छा पूरी काइनात में जिथे भी मुसलमान आहिनि पंहिंजे आका व मदीने वारे साईं जो मीलाद मुबारक जुलूस सॼे शान ऐं अक़ीदत सां मल्हाइनि था। ठुल वारा बि अल्हम्दुलिल्लाह असां सॼी जमायत पंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाए असां हे इज़हार कयूं था, शुक्रियो अदा कयूं था सरकार रब्बिल आलमीन जे हुज़ूर में त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मौला करीम तुंहिंजा करोड़े एहसान आहिनि पर हे तुंहिंजो अज़ीम एहसान आहे जो पंहिंजो हबीब असांखे ॾिनई। असां उन आमद अॼोको ॾींहुं माण्हू त ईदा मल्हाईंदो आहे। अफ़ज़ल ईद जेका आहे इहा ईद मिलादुल नबी आहे, ज़हूर रिसालत आहे ऐं जेके ईदा मिलियूं आहिनि उन पाक रसूल जे सदको मिलियूं आहिनि। जेके निमाज़ां, रोज़ो, हज, ज़कात या जेको आहे पहिरियों पहिरियों त तौहीद आहे उहा बि असांखे जेको सबक़ु ॾिनो आहे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ों ई असांजे मथां इनाम थियो आहे। हिन पूरी हिन दुनिया जे मथां जेका बि हीअ काइनात आहे रब्बुल इज़्ज़त जो असां सभिनी जे मथां एहसान आहे जो अहिड़ो प्यारो रसूल असांजे रवानो कयूं ऐं उन अची असां वटि हिदायत जो नूर अता फ़रमायो। हीअ जेको ॾींहुं जेको आहे जेके बि ईदा आहिनि उन्हनि जी अफ़ज़ल ॾींहुं ईद हीअ आहे, हे ज़हूर रिसालत आहे। अल्लाह अल्लाह जो रसूल तव्हां असांखे सभिनी खे इहो नसीब फ़रमाईंदो। वनुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद जीअं त अल्हम्दुलिल्लाह अॼु 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो बाबरकत ॾींहुं आहे। हिन माह मुबारक में अल्लाह जे हबीब जी तशरीफ़ आवरी थी आहे, आमद थी आहे। जेके अल्लाह तबारक व ताला जी मखलूक में अल्लाह तबारक व ताला जो शाहकार आहिनि। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे प्यारे हबीब तबीब मिठड़े मुजीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे ख़ूबियूं ॾेई करे अता फ़रमाए करे असांजे तरफ़ मोकिलियो आहे जेके अल्लाह तबारक व ताला कंहिं बि ॿिए खे अता न फ़रमायूं। जेके अल्लाह तबारक व ताला पंहिंजे अंबिया किराम खे ख़ूबियूं अता फ़रमायूं, ॿियनि नबियनि खे ख़ूबियूं ॾिनियूं, उहे सभु ख़ूबियूं अल्लाह तबारक व ताला ज़ात मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जमा फ़रमायूं। अल्लाह तबारक व ताला जो उहो प्यारो हबीब अल्लाह तबारक व ताला असांखे अता फ़रमायो त उन हबीब जी आमद ते अल्हम्दुलिल्लाह असांजी दिलि बाग़ो बहा उन जा अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता बि ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। तव्हां असां इंसान बि ख़ुशी मल्हाए करे पंहिंजे हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कयूं था। इहो उहो शान वारो नबी आहे जंहिंखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी तौरेत किताब पढ़ंदो वेठो हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तौरेत में 70 सिफ़नि ते हिकिड़ी उम्मत जो शान लिखियलु हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछा कई या रब्बुल आलमीन ही जंहिं उम्मत जो शान लिखियलु आहे इहा उम्मत मूंखे अता फ़रमा। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो ऐं मूसा अलैहिस्सलाम इहा उम्मत मुंहिंजे आख़िरी महबूब नबी जी अमानत आहे, हीअ तव्हांखे न मिलंदी। उहा शान वारी उम्मत आहे जेको मुंहिंजे महबूब नबी जी उम्मत थींदी। तौरेत जे अंदरि 70 सिफ़नि ते हिन गुनाहगार तव्हां असां उम्मत जो शान अल्लाह से लिखाए छॾियो हो। उहो बाबरकत ॾिहाड़ो आहे जो हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾिहाड़े ते जेतिरी ख़ुशी कजे उहो घटि आहे। या असां पंहिंजे ताक़त आहार पंहिंजी अक़ीदत मोहब्बत जो इज़हार कंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धो, जेकब न्यूज़ ठुल।